शाद रिसाले में ख़ुश आमदीद सभिनी ॿुधंदड़नि खे सिक भरियो सलाम। अर्ज़ु आहे की असांजे चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। शुक्रिया। सॼण सावण मींहं जीअं झणकनि पासे झोक ॾींदा पाह पठनि खे मंझां मींहं मोक लसनि प्यारनि लोक आगम कयो अखियुनि सी वहंदा वॼूं थियूं खड़कियूं ॾह खंभात कढियूं काहे घस करियो वछूं करियो वाट सिंघारनि सुख थियो लथे उञ उसाट झुड़फुड़ ॾेई झात पुसाईंदो पटियूं सॼो साफ़ न उभरे सुरली विचां सिझ मुंहुं चढ़ियो माढ़नि खे ॾेई वधायूं विॼ हीअड़ा खपम खज सघा मिलंदा सिपरी ढट ढरी पट पयूं थिया वल्हार नवी सॼ चंड न पहाड़ियां सेणनि जे छबी जीअ जानी अंदर जीअ से पिरी पेही घर आया ढट ढरी पट पयूं वञनि कया धर्म वाहद वॾाई कया कंढनि साण करम सिंघारनि शर्म रख मुंहिंजा सुपरी मोटी मांडाण जे वारी कयाई वार वॼूं वसणनि आयूं चौदस ऐं चौधार के उथी वयूं इस्तंबोल ॾे के मणियूं मग़रब पार के चमकनि चीन ते के लहनि समुंद्र कंदनि सार के रमी वयूं रूम ते के काबुल जी कंधार के दहली के दखन के गड़नि मथे गरनार कंहिंजन बि जैसलमीर तां ॾिना बेका नीर बकार कंहिं भॼ बछायो कंहिं डट मथे ढार कंहिं अची अमर कोट मां वसायो वल्हार साइम सदाइम करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी मोटी मांडाण जे जुड़ी कयाई जोड़ वॼूं वसण आयूं ॿह ॿुधाऊं ॿोड़ उन्हनि जा आलम में लिखे थिया खोड़ सारंग लाथी सोढ़ सांध सहावो थियो हुकम थियो बादल खे त सारंग साठ कजनि वॼूं वसण आयूं टह टह मींहं टमनि जिन महांगो लही मेड़ियो सेथा हथ हणनि पंजनि मंझां 15 थिया ईअं था वर्क वरनि ॾकारिया ॾेह मना शाल मूज़ी सभु मरनि वरी वॾे वस जूं कयूं ॻाल्हियूं गुमारनि सैयद चवे सभनि आहतूं तुंहिंजी आसरो अंदर झुड़ झोर वही ॿाहिरि ककर न को वसाईंदे वॼड़ी हुब जिनी खे हू लालन जिनी लू तिन ओकाणी न अखियूं